नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे पंगरियो खां ख़बर ॾींदा हलूं त कोरोना वायरस पकड़जण जे ख़दशे सबबि हुकूमत तरफ़ां लॉकडाउन लागू करण जे करे ग़रीब ऐं मिसकिन तबिको परेशान जे वर चढ़ी वियो आहे। पर मुसलसल 11 ॾींहं गुज़रण बावजूदु हुकूमत या चूंडियल नुमाइंदा हिननि ग़रीब मिसकिन मज़दूरनि ताईं खाधे पीते जो को बि बंदोबस्त न करे सघिया आहिनि, जंहिं करे ग़रीबनि जे घर में फाका कशी वारी सूरत हाल आहे। जॾहिं त ॿिए पासे नौजवान शहरी एहतियात रज़ाकार पंगरियो फोर्स पारां मिसकिननि लाइ 600 खां 700 राशन बैग तैयार कराए ग़रीब ऐं मिसकिननि खे घर घर पहुचाए खेनि राशन पहुचायो वियो। ऐं नौजवान शहरी एहतियात जे चेयरमैन मोहम्मद अशरफ शोरो, आफ्ताब कुंबर, राजा फरहान कुंबर मीडिया जे सहाफ़ियुनि खे ॿुधायो आहे त असां कंहिं NGOs या हुकूमत तरफ़ां राशन न पिया विरायूं, बल्कि शहरियुनि जे सहकार सां ग़रीब ऐं मिसकिन माण्हुनि में राशन तक़सीम कयूं पिया। नौजवान शहरी एहतियात रज़ाकार पंगरियो तरफ़ां शहरियुनि जेके वीचारा मुस्तक़िल मुलाज़िम आहिनि, जेके रोज़ जी तारीख़ दिहाड़ी वारा आहिनि, उहे कंहिंखां पिनी बि नथा वठी सघनि, न के अॻियां सुवाल करे सघनि था। उहो शहरी नौजवान रज़ाकारनि पारां शहर जे मौज़ूज़ हज़रात ऐं पंगरे शहर जे वापारियुनि जे सहकार सां ही प्लेटफॉर्म तां हिकिड़ो राशन जो बैग ठाहियूं था। उहो राशन जो बैग ऐं उन माण्हुनि ते घर घर पुॼाए थी। असांजी रज़ाकार जी टीम ठहियलु आहे, उहा घर घर उन माण्हुनि खे राशन पुॼाए थी त हुन जो ज़िंदगी जो गुज़र सफ़र उहो हली सघे। उन हिसाब सां ही बैग में खंडु बि आहे, चांहि बि आहे, अटो बि आहे, चांवर बि आहिनि, चांहि जी पती बि आहे, साबण बि आहे, रोज़मर्रा जी जेके बि शयूं आहिनि उहो कोशिशि करे उन बैग में लॻायूं था उन माण्हुनि ताईं असीं पुॼाए सघूं। ऐं असांखे दोस्तनि खे इहा गुज़ारिश कई पंगरे शहर जे आसपास में अहिड़ा दोस्त हुजनि जेके हिन टाइम ते मुतासिर हुजनि, उन ताईं त इंशाअल्लाह ताला असीं राशन पुॼाईंदासीं। शहरी एहतियात रज़ाकार जे तरफ़ां ग़रीब माण्हुनि खे घर घर ताईं राशन पहुचायूं पिया, जंहिंमें असां सां पंगरियो जे वस वारा जेको पहुच वारा माण्हू आहिनि उन्हनि स्वीकार कयो आहे। असांजी सभिनी पहुच वारनि खे गुज़ारिश आहे त पंहिंजे आड़े पाड़े में को ग़रीब हुजे त उन ताईं तव्हां राशन पहुचायो त जीअं जा बखिया बचा बुखिया न सुम्हनि। महिरबानी। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी